अस्सलाम वालेकुम नाज़रीन उम्मीद है तव्हां सब लोग ठीक हूंदो, खुश हूंदो पंहिंजी ज़िंदगीअ में। नाज़रीन अॼु तव्हांखे अहम तरीन ख़बर सां आगाह कंदो हलां, पर पहिरियों मुंहिंजो चैनल सब्सक्राइब कयो, बेल आइकन ते क्लिक कयो ताकि अचण वारी हर वीडियो तव्हां तक पहुची सघे। नाज़रीन मुमताज़ मौलाई ऐं सिंगर दुआ मेमन जो पाण में कहिड़ो रिलेशन आहे, इन बाबति अॼु तव्हांखे आगाह कंदो हलां। नाज़रीन पोएं दफ़े मुमताज़ मौलाई ऐं दुआ मेमन जी कुझु तस्वीरूं सोशल मीडिया ते वायरल थियूं, जंहिंजी वजह सां माण्हुनि मुमताज़ मौलाई खां सवाल कया त छा तव्हांजो को रिलेशन आहे या सिर्फ़ु सिंगर तौर ते तव्हां हिक ॿिए सां तस्वीरूं कढायो था। त उन ते मुमताज़ मौलाई जवाबु ॾींदे चयो त असांजो फ़िलहाल को अहिड़ो रिलेशन न आहे, न ई असांजी का एतिरी ख़ासि दोस्ती आहे, पर हाणे जेका तस्वीरूं हर हफ़्ते अपलोड कंदी पई वञे दुआ मेमन, त उनजो इहो ई चवणु आहे त मूंसां मुमताज़ मौलाई यारी रखे। उन ते मुमताज़ मौलाई जवाबु ॾींदे चयो त असां ॿिन्हिनि जो हाणे रिलेशनशिप आहे, यानी गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड वारो। त वीडियो में ॿुधाईंदे मुमताज़ मौलाई चयो त पहिरीं मूंखे बि को शौक़ु न हुयो हुन सां रिलेशन रखण जो, पर आहिस्ता आहिस्ता मोहबत वधी वई। पहिरीं तव्हां ॿुधो हूंदो त मुमताज़ मौलाई जा काफ़ी रिलेशन रही चुका आहिनि, निगत नाज़ सां ऐं फ़ाइज़ा अली सां बि रिलेशन रही चुको आहे, पर हिन दफ़े दुआ मेमन सां रिलेशन हिकु बहितरीनु रिलेशन आहे। हर हफ़्ते दुआ मेमन बि पोस्ट लॻाईंदी आहे, टिकटॉक ते बि वीडियो लॻाईंदी आहे मुमताज़ मौलाई सां गॾु। हिननि जो पाण में रिलेशनशिप आहे। त वीडियो में तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त मुमताज़ मौलाई चयो त आउं हाणे दुआ मेमन सां तमामु घणो ख़ुशि आहियां रिलेशन में। दुआ मेमन बि मुतमइन आहे मुमताज़ मौलाई सिंधी कलाकार सां रिलेशन में। त नाज़रीन इहो ई असांजी अॼु जी वीडियो। मज़ीद वीडियो ॾिसण जे लाइ मुंहिंजो चैनल सब्सक्राइब कयो, बेल आइकन ते क्लिक कयो ताकि अचण वारी हर वीडियो तव्हां तक पहुची वञे। वॾी महिरबानी वीडियो मुकमल ॾिसण जे लाइ, शुक्रिया।